والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تستوي الحسنة ولا السيئة ادفع بالتي هي أحسن فإذا الذي بينك وبينه عداوة كأنه ولي حميم. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जल का शुक्राना जे मालिक करीम असांखे ये भलारी महफिल नसीब कई है। अल्लाह ताला जे दर इल्तिजा ऐं दुआ है तो करीम रब इन महफिल में जो कुछ असी बुधूं उन्हनि ते अमल करण की तौफीक अता करे। अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगोरी इन नाचीज तवां जे सामूं तिलावत कई आहे, इन आयत के अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू इंसानन के जिंदगी गुजारण जो दस्तूर सेखारियो। जीणो आ त कीअं जीणो, दुनिया में रहणो आ त कीअं रहणो, माण्हुनि सां उथणो वेहणो आहे त कीअं उथणो वेहणो। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानु फरमायो वला तस्तविल हसनतु वला सय्यिआ। नेकी ऐं बदी पाण में बराबर नथा थी सघनि। नेकी ऐं बदी पाण में इदफा बिल्लती हिय अहसन। तू उन तरीके से अमल पेरा थी जेको जोर सुहणो रस्तो जोर सुहणो तरीको आहे।
पर जेकॾहिं को तोसां बुराई करे त तूं बुराई जो बदिलो बुराई सां न ॾे, पर बुराई जो बदिलो बि चङाई सां। शर जो बदिलो शर सां न ॾे, शर जो बदिलो ख़ैर सां ॾे। गार जो बदिलो गार सां न ॾे, गार जो बदिलो दुआ सां ॾे। मदाई जो बदिलो मदाई सां न ॾे, मदाई जो बदिलो चङाई सां ॾे। अगर तूं ईअं कंदे त तुंहिंजे ऐं जंहिंजे विच में दुश्मनी आहे न, उहो बि तुंहिंजो जिगरी यार थी पवंदो। चङाई उहा शइ आहे, चङाई में पावर आहे, कुवत आहे, ताक़त आहे, जेका दुश्मन खे बि तुंहिंजे अॻियां झुकाए छॾी। दुश्मन खे बि तुंहिंजे अॻियां झुकाए छॾींदी। अगर बुराई जो बदिलो बुराई सां ॾींदे त फितनो वधंदो, झेड़ो वधंदो, ॻाल्हि इलहंदी। लस्सी ऐं झेड़ो, लस्सी में पाणी विझो, गिलास मां 2 गिलास 4 गिलास बि थी वेंदा। झेड़ो जेतिरो वधाइबो पियो वधंदो। पर जे ॻाल्हि खुटाइणी आहे त बुराई जे बदिले में चङाई साम्हूं आण। बुराई तो हर को करे तो, तू फकीर ही तो चंगाई। चङायूं मदायूं मदन चङा छा कंदा आहिनि ऐं मदा माण्हू छा कंदा आहिनि। चङा चङायूं मदायूं मदन जो वड़ जुड़े जन खां सो वड़ सही। जंहिंखां जेको वड़ ठहंदो उहे कंदो। चङो माण्हू चवंदो त मां कंहिंसां बुराई कयां त करे न सघंदो, छो त हुनजे फितरत में चङाई आहे। चङो माण्हू कंहिंसां बुराई करणु चाहे त न करे सघंदो, ऐं बुरो माण्हू कंहिंसां भलाई करणु चाहे त करे न सघंदो। सम्झो था ॻाल्हि खे? फैसलो तव्हां पाण कयो त तव्हां कहिड़े खाते में आहियो। मुंहिंजा बचड़ा आहियो, मुंहिंजा फ़कीर आहियो, मुंहिंजा दोस्त आहियो, मूंसां मोहब्बत रखण वारा आहियो, ऐं मूंखे बि तव्हां सां मोहब्बत। अॼु हितां उथण खां अॻु में फैसलो करे उथो त तव्हां चङा आहियो या मठा आहियो। चङाई वारो रस्तो वठंदो या मिठाई वारो वठंदो। जेके चङाई वारो रस्तो वठंदासीं साॼो हथ मथे खणो। पक था चओ? पोइ चङाई जे रस्ते में वक्ती तौर ते थोरे वक़्त जे लाइ लोट ईंदा आहिनि। जी वो कीअं चवंदा आहिनि त सच जी बेड़ी लुटे पर कॾहिं न ॿुॾे, हक़ जी बेड़ी लुटे। यादि बीहंदो, हक़ जी बेड़ी लुटे पर कॾहिं न ॿुॾे।
ॿुॾंदा जेके खोटा हूंदा, सच्चा माण्हू ॿुॾंदा न आहिनि। ॿेड़ी खे लोटा ज़रूर ईंदा आहिनि पर ॿेड़ो पार पहुचंदो। सच्चाई हक़ वारनि जो ॿेड़ो ऐं खोटनि जो ॿेड़ो सदाईं सीर में। समझो था? इहो कुदरत जो फ़ैसिलो आहे, कुदरत जो दस्तूर आहे। बदी वारो, बुराई वारो घड़ी खन ठाठ ठूठ ॾेखारींदो पर नतीजो उनजो ॿेड़ो ॿुॾंदो। हक़ वारो थोरी देर जे लाइ दुख ॾाखड़ो ॾिसंदो पर आख़िर उनजो ॿेड़ो पार पहुचंदो। इमाम तिरमिज़ी रिवायत आई आहे, मदीने वारे साईं फरमायो अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुलुका। सभिनी मोमिनन में कामिल मोमिन हुआ। छा? कामिल मोमिन हुआ जेको अहसनुहुम खुलुका, जेको सभिनी खां वधीक सुहिणे इखलाक वारो हुआ। कामिल, मुकम्मिल, पूरो मोमिन केरा? जिनजा इखलाक सुहिणा। जे इखलाक सुहिणा न आहिनि, किरदार सुठो न आहे, निमाज़ी बाहे, रोज़ेदार बाहे, हाजी बाहे, गाज़ी बाहे, उमरा बि करे थो, हज बि करे थो पर मोमिन कामिल न आहे। ॻाल्हायो? मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी अधी भली निमाज़ूं पढ़, भली रोज़ा रख पर जे झेड़े कार आहीं त मोमिन कामिल कोन आहीं। पाड़ी सां झेड़ो, मुड़स मिस्कीन जे लाइ गड़ो, खजीअ में हो जिन रहंदो जिन। तो माई झेड़े कार खजीअ जा जिन छॾी थो या फलाणी माई खे मोकिलियो जिन बाहूं ॿधियूं चई ने माई जे मूड़े ते मोकिलिजो, मां पंहिंजो आसमानो छॾींदो वेंदो। माई जो मच्छर जे साञा जी भली नमाज़ पढ़े, भली तहज्जुद पढ़े, भली सॼी रात जागे नफ़िल पढ़े पर जे इखलाक सुठा न अथसि त या कामिल मोमिन यानी न आहे, ईमान जो कामिल न आहे। मर्द भली केॾो बि आबिद ऐं ज़ाहिद आहे पर जे इखलाक सुठा न अथसि कामिल मोमिन न आहे। मालूम थियो त ईमान जी तकमील, ईमान जो पूरा तॾहिं थींदो आहे जॾहिं इखलाक सुठा हूंदा। इबादतूं, निमाज़ूं, रोज़ा, हज, ज़कातूं, ख़ैरातूं, फितरा, इहे सालिह अमल ईमान जी निशानी आहिनि पर ईमान जी तकमील तॾहिं थींदी आहे जॾहिं इखलाक सुठा। साईं फरमाइनि था व ख़ियारुकुम लिनिसाइहिम, तव्हां मर्दनि में सभिनी खां भलो मर्द उहो आहे जेको पंहिंजी घरवारीअ सां भलो हलंदो आहे। मर्दनि में भलो मर्द केरु आहे? जेको पंहिंजे घरवारी सां वर्ताव सुठो रखंदो आहे, घर में उनजा इखलाक सुठा हूंदा आहिनि।
बाहर माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ या कंहिं ॿिए मक़सद जे लाइ घणो ई सुठो थी थो हले। चादरूं वादरूं वेड़ियूं, ॾाढा फटका ऐं अतुर सेंटूं हयूं, माण्हू फ़क़ीर सॾनि। तुंहिंजे फ़क़ीरी जी ख़बर पवंदी जॾहिं घर पहुची, तुंहिंजे फ़क़ीरी जी ख़बर पवंदी जॾहिं अकेलो हुजीं, जॾहिं को ॾिसण वारो न हुजई, ओॾी महिल ॾिसां त तुंहिंजी फ़क़ीरी आहे। पुट सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि? साईं फरमाइनि था ख़ियारुकुम, तव्हां में सभिनी खां भला माण्हू केर आहे? ख़ियारुकुम लिनिसाइहिम, जेके पंहिंजे घर वारियुनि सां सुठो सलूक रखंदा आहिनि। तव्हांजे निकाहनि जे खेदनि में को ज़ंजीर या हथकड़ी कोन्हे लॻल उन्हनि मिस्कीननि खे। तव्हांजे निकाह जे ॿिनि लफ़्ज़नि में तव्हां सां क़ैद आहे। तव्हांजे कपड़नि धोअण जे लाइ धोबियाणियूं, तव्हांजे मानी पचाइण जे लाइ तव्हांजूं बोरचाणियूं, घर जे सफ़ाई करण जे लाइ तव्हांजो ख़िदमत गुज़ार, तव्हांजे कपड़नि धोअण जे लाइ तव्हांजूं धोबियाणियूं, तव्हांजे बच्चनि खे लिपाइण जे लाइ तव्हांजूं दायूं आहिनि, तव्हांजे नफ़्स ऐं शैतान खां बचाव जे लाइ तव्हांजूं ढालूं आहिनि। उन्हनि जो को हक़ आहे तव्हांजे मथां या न आहे? जी साईं फरमाइनि था त मुंहिंजे उम्मत में सभिनी खां भला माण्हू उहे अथव जेके पंहिंजे घर वारियुनि सां भला हलंदा आहिनि। सुभान अल्लाह। सही मुस्लिम में हदीस आहे, हज़रत नवास बिन समआन रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए थो, सअलतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अनिल बिर्रि वल इस्म। हज़रत नवास सहाबी चए थो त मूं हबीबन खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त नेकियूं कहिड़ियूं आहिनि, बदियूं कहिड़ियूं आहिनि, चङायूं कहिड़ियूं आहिनि, बुरायूं कहिड़ियूं आहिनि। हाणे जे हुजूर लिस्ट ॿुधाइनि हा त चङायूं ही अथई, लिस्ट ॿुधाइनि हा त बुरायूं ही अथई, लिस्ट डिघी थी वञे हा। असां बि त यादि करे वञे हा, पर असांखे यादि कोन बीहंदा। नेकियुनि जा केतिरा क़िस्म आहिनि, केतिरियूं नेकियूं आहिनि? खैरात बि नेकी आहे, ज़कात नेकी आहे, उज़हा नेकी आहे, फित्रो नेकी आहे, निमाज़ नेकी आहे, हज नेकी आहे, ज़कात नेकी आहे, खैरात नेकी, हज़ार नेकियूं। लिस्ट घणी आहे, लिस्ट डिघी आहे। बुरायूं ज़िना, चोरी, गिला, ग़ीबत, ठगी, मकारी, धोखेबाज़ी, चालबाज़ी, दुनिया जी मोहब्बत, हज़ार बुरायूं। हुजूर जन का सहाबी तो पूछे थे, या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त नेकियूं कहिड़ियूं आहिनि ऐं बदियूं कहिड़ियूं आहिनि। मुंहिंजे लजपाल नबी लिस्ट न ॿुधाई, बस जुमिलो ई हिकिड़ो, जुमिलो ई हिकिड़ो। काश जे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ऐं सम्झो। आहे ध्यान पायो। असां बि पुछो, या रसूल अल्लाह नेकियूं छा आहिनि, बदियूं छा आहिनि? हबीबन फरमायो त ॿुध, नेकियूं थई सुहिणा इख़लाक। बस जवाब एतिरो, सुहिणा इख़लाक या नेकी। इन जी वज़ाहत कजे त हज़ार शयूं अची वेंदियूं। लफ़्ज़ हिकिड़ो आहे, छा छा? सुहिणा इख़लाक या नेकी आहे। साईं फरमाइनि था वल इस्मु मा हाक फी नफ्सिक, ऐं गुनाह ऐं बदियूं इहे आहिनि जेका दिलि में खुटके, जेका शइ दिलि में, जाशे दिल में वरी चो वकरहत ऐं यतल अलैहिन नास, ऐं तूं इहा ॻाल्हि मठियां सम्झी, मतिलबु ख़बर न पवे।
यार हे कम कमया तो पर मत हाजी रखी खबर पे हे कम कया तो मत फलाने की खबर पे मत फलाणो ॾिसी वठे मत बाबे की खबर पे मत अम्मा की खबर पे यार हे कम कया पर मत मुर्शिद की खबर पे जंहिं शइ में दिल में खुटको पवे इहो गुनाह बस इहो हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे सॼी ज़िंदगी कमी ईंदो सॼी ज़िंदगी कदम कदम ते इहो जुमिलो तव्हांखे वारे जो कमी ईंदो जंहिं ॻाल्हि में तव्हांजी दिल में खुटको पैदा थिए सम्झो त इहो गुनाह जंहिं ॻाल्हि में छा दिल में खुटको दिल मुतमइन न हुजे दिल में करार न थिए दिल खे फरहत न हुजे ऐं इहो सोचे त मत फलाणे खे ख़बर पए मता माण्हुनि खे ख़बर न पए तव्हां सम्झी ॻाल्हि नेकी चाहे सुहिणा इख़लाक़ बदी चाहे दिल जो खुटको अल्लाह अकबर कबीरा कुर्बान वंजे मुंहिंजे नबी जे लफ़्ज़नि जे मथां हिकिड़ो जुमिलो ॿुधाए मुश्किलात को आसान करे छॾियो सॼी ज़िंदगी जुमिलो हिकिड़ो यादि रहंदो ऐं सॼी ज़िंदगी इहो जुमिलो कमी मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो जंहिं बि कम में तव्हांजी दिल में खुटको पैदा थिए उहा शइ छॾे जंहिं ॻाल्हि में दिल मुतमइन हुजे दिल खे फरहत में बहारी हुजे तव्हां ॻाल्हि सम्झी चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जो असाबी हजरत अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाए तो मुझे दिल पर मोहम्मद करीम नसीहत कई मौलविन जो तकरीरूं मुफ्तियन जो पीरन जो तकरीरूं हड़ई हिक पासे मुझे लजपाल नबी जे नसीहत जो हिकड़ो जुमलो असहाबी अबू ज़र थो चवे त मुझे दिल पर लजपाल नबी नसीहत कंदे फरमायो इत्तक़िल्लाह हैसुमा कुंत जिते भी हुजी अल्लाह खां डिज जाए जिते भी हुजी पंजन में हुजी परावन में हुजी दोस्तन में हुजी दुश्मनन में हुजी देसन में हुजी परदेसन में हुजी अल्लाह खां डिज जाए खुदा जो खौफ रख जाए वत्तबि सय्यअतल हसनत तमहुहा गुनाहन खां बच जाए बुराइयुन खां बच जाए पर जेकॾहिं गुनाह थी पवई जे अचानक खता थी पवई त गुनाह जे पुठियां नेकी करे छॾजाए या नेकी तुंहिंजे गुनाह खे मिटे छॾींदी हिए ते लिखण जड़ा लफ़्ज़
साईं फरमाता गुनाह न कजाए, बदी न कजाए, बुराई न कजाए, पर जे थी पवई खता थी पवई तो उन खता आज पुठिया वरी नेकी कजाए, चंगाई कजाए, खैर जो कम चंगाई जो कम कजाए तो यो चंगाई जो कम तुझे बुराई के मेटे छदींदो। कुरान भी फरमाए तो इन्नल हसनात युज़हिबुन सय्यात, बेशक नेकियूं बुरायुनि खे मेटे छॾींदियूं। मिसाल रस्तो ॾियूं ऐं पियो छो छा सूरत नज़र अची वई, दिल में ख्याल बुराई जो अची वियो त पोइ सिधो हलियो वञ मस्जिद में वञी निमाज़ पढ़ त निमाज़ तुंहिंजे अख वारो गुनाह मेटे छॾी। अगर का खता थी पई त 5 रुपया खैरात करे छॾ, खैरात तुंहिंजे खता खे मेटे छॾींदी। इंसान खता जो पुतलो आ, इंसान खताउन जो किरो आ, कॾहिं ॼाणी वाणी कॾहिं बेखबरी में खताऊं थी पवंदियूं आहिनि। साईं फरमाइनि था जे खता खां बचंदो रह, गुनाहनि खां बचंदो रह, पर जे थी पवई त पोइ यकदम नेकी जो कम कर त नेकी तुंहिंजे पतीअ खे मेटे छॾींदी। सुभान अल्लाह। व खालिकिन नास बिखुलुकिन हसन, साईं फरमाइता माण्हू सां जो मामलो करी त माण्हू सां तुंहिंजो मामलो हुस्न इखलाक वारो हुजे। पंजन सां मिली या परावन सां, दोस्तन सां मिली या दुश्मनन सां, मुंहिंजा दोस्तो वाक़ुफन सां मिली या ना वाक़ुफन सां, जंहिंसां बि मिली त तूं सुहिणे इखलाक सां मिल जाए, सोने इखलाक सां हल जाए, सोने इखलाक सां जिंदगी गुजार जाए। माण्हुनि सां तुंहिंजो मामलो सोने इखलाक वारो हुजे, जेको सोने इखलाक वारो आ उहो अल्लाह खे प्यारो आ। चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तो, मुझा सोना हबीब फरमाइन था, इमाम तिरमिज़ी रिवायत दिया, हजरत अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे, महबूबन फरमायो मा मिन शैइन अस्कलु फी मीज़ानिल मोमिन यौमल क़ियामत मिन हुस्नुल खिलक़त। साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत में अमल तुरंदा ताराज़ीअ में, नेकियूं बि तुरंदियूं, बदियूं बि तुरंदियूं, जॾहिं अमल तुरंदा साईं फरमाइनि था उन ॾिहाड़े ते को बि नेकी जो अमल एतिरो करो न हूंदो, एतिरो वज़नी न हूंदो जेतिरो सुहिणा इखलाक वज़नी हूंदा। पुट हेॾे ॾिसो, हाणे ही काग़ज़ आहे,
केतरी जाय वाला री दस मुझो हथ सजो भरजी वियो हां हां हिन कागज के काजी में विजो वरी मोबाइल में विजो मोबाइल बजाए रे नंढड़ी बाए पर ही शे वजनी ऐ ही शे हल्की जी ये शे हल्की ॾिसण में हुजम वॾो अथस जाय घणी थी वाला रे कागज जाय केतरी वाला री पर वजन ना है समझो था गाल वजन ना है पर उन्हें जी जाय ते ही डंदड़ जाय थोरी वाला रे पर हिन कागज का इन जो वजन हिन जो वधिक साईं फरमाइन था क़यामत में जॾहिं अमल तुरंदा न नमाज़ तुरंदी रोज़ो ज़कात खैरात हज फितरा उज़ाऊं जेके मजलिस में आया आहियो अमल तुरंदो जेको वेठा आहियो न हिते इहो वेहण तव्हांजो क़यामत जे ॾियारे तुरंदो ही जेको सुभान अल्लाह चवंदा आहियूं सुभान अल्लाह बि तुरंदो हर अमल तुरंदो साईं फरमाइन था त जॾहिं अमल तुरंदा न को जंहिंजो वज़न जेतिरो घणो हूंदो ओतिरा अजूरा वधीक मिलंदा इनाम ओतिरा वधीक मिलंदा भई ॾिसो न जेकॾहिं पाव विझो हेॾो खंड विझो हेॾो पाव जो वट विझो त खंड पाव तुरंदी न परियों साम्हूं केतिरी खंड मिलंदी पा जे वज़ पा पर जे सेर विझो सेर मिलंदी वट 5 सेरी हुजे त खंड जेतिरो तव्हांजो अमल वज़नी थींदो न ओतिरियूं जन्नत जूं जागियूं वधीक इनाम वधीक मिलंदा साईं फरमाइनि था जॾहिं तव्हांजा अमल तुरंदा न त सभिनी अमलनि में वधीक वज़न आहे तो अमल तव्हांजा सुहिणा इख़लाक़ छा सुहिणा इख़लाक़ सुहिणा इख़लाक़ सुहिणा इख़लाक़ हाय 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां में केरु आहे जेको चाहे थो त मूंखे मदीने वारे साईं सां मां वेझो थी वञा नबी सां पंहिंजे पाक मोहम्मद करीम सां कुर्ब मिले वेझड़ाइप मिले जी प्रिय जो पाड़ो मिली वञे मदीने वारे साईं जो वेझड़ाइप मिली वञे हर आशिक जी या तमन्ना है हर आशिक जो यो ख्वाब तो जेकर पंहिंजे यार सां बाबा साईं जो शेर आहे साईं महबूब जो वजूद तो वॾी नेमत आहे पर इश्क वारा चवनि था त मुस्तफा जे कदमनि जी मन जुती बणिजी वञे साईं जन जो बाबा साईं जो शेर आहे हुजां जान बनजी जुती जुती अल्लाह हुजां जान बनजी जुती पई हुजां आशल पेर में है पई हुजां शल पेर में पेर भले जैसा भिती भिती अल्लाह हुजां जान बनजी जुती जुती हुजां जान बनजी जुती जुती अल्लाह हुजां जान बनजी जुती जुती पई हुजां शल पेर में ओ पई हुजां शल पेर में पेर
भले जैसा भित्ती भित्ती अल्लाह हुजा जान बन जी जुती जुती हुजा जान बन जी जुती जुती ला 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 हुजा जान बन जी जुती जुती सल्लल्लाहु अलैहि या वेठड़िया या बाटते मन हो तुम अचे मुझे जे तदे छोरी छे मारे बिया मारे हिन त मुठिया पुनल पुनल कयूं पैसा दे अल्लाह छोरी छे मारे बिया मारे हिन त मुठिया पंजो पुनल पुनल कयूं पैसा दे अल्लाह छोरी छे मारे बिया मारे हिन त मुठिया इश्क वारा मोहब्बत वारा चाहिदा त पंजे पुनल सां वेझा हुजूं कुर्ब में हुजूं चल इन कुर्ब खां परे हाय अल्लाह 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 ओ रोई रोई रात विहानी दरन दिल भर खोली तो प्यार दई परवान बनाए रारदन में रोली तो दरन दिल भर खोली तो रोई रोई रात विहानी करमुल्ला दर्द दीवानो मिठड़ा तुझो आमस्तानो बाचारा तुझो बानो न चपड़ा चाम चोली तो दरना दिल भर खोली तो रोई रोई रात विहानी हर आशिक जी तमन्ना हुंदी आ त पंहिंजे महबूब सां वेझो हुजा कुर्ब में हुजा ऐं जंहिंखे मुस्तफा जो कुर्ब मिली वञे खुदा जो कसम जन्नत भी उन्हें जी आ रब भी उन्हें दुनिया भी उन्हें जी आखिरत भी उन्हें जी आ जंहिंखे मुंहिंजे लजपाल नबी जो पाड़ो वेझड़ा छाता चो फकीर तव्हांजे भी दिल जी तमन्ना आहे मुझा दोस्तो साईं फरमाइन इन मिन अहब्बिकुम इलैया व अक़रबिकुम मिन्नी मजलिसन यौमल क़ियामत ओह हसनुकुम अखलाका ए मुझा उम्मतियो तव्हां मूंसां प्यार रखंदा आहियो पर उम्मत में हिकिड़ा अहिड़ा आहिनि जिन सां मां मुहम्मद प्यार रखंदो असीं त सभु प्यार रखंदा हुजूर जो प्यार ही असांजी ज़िंदगी आहे हुजूर जी मोहब्बत ही असांजो जीअपो असां जी त मोहब्बत आहे पर भाग वारा उहे जिनखे पिरी पाण चाहे
जन के मदीने वालो साईं पान प्यार रखे। साईं फरमाइंदा तमाम हर को मुझी वेझड़ा पचाईंदो आ पर हिकड़ा एड़ा है जन के मां मोहम्मद पान पंजे वेझो कंदो आया। ये भाग वारा चढ़ पाया न मुरीद हर को चंदो मने मुर्शिद जे वेझो जा मज़ो तने आज ने मुर्शिद पान सदे पंजे कच्छन में पंजे भाकुर में। मुझा दोस्तों उम्मती त हर को चाहे तो नबी सोने के वेझो हुजा पर नबी सोने फरमायो त कुछ मुझा एड़ा उम्मती आइन जन के मां पान पंजे वेझो गुंदसे मां पान उन्हनि सां प्यार ऐं मुहब्बत रखंदो आहियां। छा तव्हां बि चाहियो था उन माण्हुनि में शामिल थियो? चाहियो था? साईं फरमाइंदा उहासिनुकुम अखलाका तमामा जंजा इखलाक सुना इने ये क़यामत जे ॾियारे मूंखे वेझड़ो हूंदा इन्हनि सां मां मोहम्मद प्यार रखंदो आहियां। कंहिंसां प्यार रखंदो आहियां? जंजा इखलाक जंजा इखलाक सोना हिन जंजो किरदार भलो आ जेके ॻाल्हाइनि त ॻाल्हाइनि मिठा जवारो जे हलनि त हलण प्यार वारो जेकॾहिं कंहिंजे मजलिस में अचनि त दिल चवे त वरी वरी उन खे ॾिसां वरी वरी उन जी गुफ्तगू ॿुधां। इखलाक जंहिंजा सुहिणा आहिनि जंहिंजा इखलाक प्यारा आहिनि साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे इहो मोहम्मद करीम सां गॾु वेठल हूंदो। साईं फरमाइनि था इहो मूंखे ॾाढो प्यारो इन खे मां मोहम्मद चाहींदो आहियां। हाय 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 जंहिंखे यार चाहे जंहिंखे मदीने वारो प्यार ॾे अल्लाह करे शर असां बि अहिड़ा मुंहिंजा मौला मुंहिंजे हिननि बचड़नि खे बि अहिड़ो ए मुंहिंजा मौला हिन फ़क़ीरनि खे न फ़क़ीरनि खे असां सभिनी खे अहिड़ो कर जो मदीने वारे वटि वणी ए मुंहिंजा मौला असांजी इल्तिजा कबूल कर असांजी आज़ी इल्तिजा कबूल कर दिलनि जो मालिक तूं आहीं मुंहिंजा मौला असांजो भाॻु तुंहिंजे हथ में असांजे दिलनि में सुहिणा इखलाक पैदा कर असांखे अजीब आला इखलाक अता कर जंहिंसां ख़ल्क़ खे बि वणूं मदीने वारे साईं खे बि वणूं सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पंजे पिरियनि वटि हुजा प्यारी थियन कयारी छा कंदियूं माण्हुनि जूं पो मयार ओ पंजे पिरियनि वटि हुजा प्यारी अल्लाह थियन कयारी छा कंदियूं माण्हुनि जूं पो मयार
ॿुधायो कहिड़ी वॾी थियण चाहियो था या न? मुस्तफा वटि प्यारा थियण चाहियो था या न? मुस्तफा जो क़ुर्ब चाहियो था या न? पोइ अॼु खां वठी पंहिंजी ज़िंदगी बदिलायो, पंहिंजा इख़लाक़ सुहिणा बणायो, पंहिंजो किरदार सुठो बणायो, ॻाल्हायो त मिठो, पंहिंजे अंदर मां खाराण ऐं खटाण कढी छॾियो, कड़ाण कढी छॾियो पंहिंजे अंदर मां। जी कंदव पंहिंजे गुफ्तगू में मिठास पैदा कयो, पंहिंजे पंहिंजन सां परावन सां सुहिणी तरह पेश अचो, दुश्मन सां बि सुहिणो सलूक रखो। इहो मुंहिंजे दिलबर नबी जी तालीम। कंहिंजी गिला न कयो, कंहिंजी ग़ीबत न कयो, कंहिंजी बुराई न कयो, कंहिंजी बददुआई न कयो, कंहिंजे लाइ बुरी सलाह बुरो मंसूबो न सोचो, हर कंहिं सां भलाई जी सोचो। वणनि थी ॻाल्हि? ये दुनिया ॾिसी चवे त हे करमी फ़कीर थो अचे। तव्हां ईअं न ॿुधायो त मां कंहिंजो मुरीद आहियां, दुनिया तव्हांखो पुछे त तूं कंहिंजो मुरीद आहियां। ये रंग तोखे कंहिं चढ़ी? तव्हांजो किरदार अहिड़ो हुजे जो दुनिया जे लाइ तव्हां मिसाल बणिजी वञे। पर असां ॾिसूं था त असांजा मुस्लमान फ़कीर बज़ाहिर त फ़कीर आहियूं, माशाअल्लाह सुवारी पाए, साई चादर पाए, इख़लाक़न में ॾाढा कसाई। जी हींअर मां 3 मुल्कनि जो सफ़र करे आयो ऐं 3 मुल्क काफ़रनि जा। बुद्ध धर्म, गौतम बुद्ध, असांजो नबी, असांजो सरदार मिठो मोहम्मद करीम, जंहिंजा असां पैरोकार आहियूं, असांजो नबी चओ मदीने वारो साईं। ऐं बुद्ध धर्म वारा इहे इन्हनि जो अॻुवान, इन्हनि जो मुर्शिद गौतम बुद्ध आहे। गौतम बुद्ध जा पैरोकार उन्हनि जे मुल्क में वियो, श्रीलंका। श्रीलंका में जॾहिं बाबा आदम सोणो आसमाननि का लथो न, त उनखे अल्लाह ताला श्रीलंका जी बेट ते लाथो। मूंखे ख़्वाहिश हुई त मां उहा जाइ ॾिसां जिते बाबू साईं लथो। जन्नत मुंहिंजो आयो ज़मीन ते। सरंदीप सॾिबो आहे, पुराणो नालो सरंदीप, सरंदीप जो बेट। उन जाइ ते 250-300 किलोमीटरनि जो इलाइक़ो, चौधारी उन जबल जिते हज़रत आदम लथो आहे, उते हिकिड़ो पेर ठहियो पियो। चवनि था हज़रत आदम जो पेर आहे, मुंहिंजे कद खां वॾो पेर आहे। उहो पेर चवनि था हज़रत आदम जो पेर आहे, वल्लाह आलम। पर उहो जेको जबल आहे न, उहो जबल ऐं उहो इलाइक़ो अहिड़ो आहे जहिड़ी जन्नत। रंग बिरंगी गुल, बूटा, वणकार, पाणी जूं नहरूं, पाणी जा आबशार, हीअं पहाड़नि में जा पाणी पियो हेठि किरे। पोइ वरी उन में आवाज़ अहिड़ो पियो अचे, ॼणो चए पियो अल्लाह 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 अल्लाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इएं मथो ककर, झुड़, बूंदा बांदी, वरी से हेठों ज़मीन अहिड़ी जो 250-300 मैलनि ताईं हिकिड़ो इंच ज़मीन जो नज़र न ईंदो, रुॻे सावक ई सावक, सावक ई सावक, सावक। हुन जन्नत मुंहिंजो लाथई त हिते बि जन्नत ॾेखारी। सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। हाणे उहे माण्हू उतां जा बुद्ध मत जा पुजारी हुआ, बुद्ध धर्म ऐं उन्हनि जा अक़ीदा तमामु किना आहिनि, बुतनि जा बुतनि खे पूॼींदा आहिनि। पर मूं उन्हनि जा इख़लाक़ ॾिठा, उहे इख़लाक़ उहे हुया जेके असांजे सोणे नबी असांखे सेखारिया। ऐं हिते ॾिसां थो असांजे पाकिस्तान में कूड़, ठगी, ख़यानत, धोखेबाज़ी, मिलावट, इहे सभु गुण अवगुण उन्हनि बुद्ध धर्म वारनि जा हुया। उन बुद्ध धर्म वारनि असांजे नबी जा इख़लाक़ अपनाया आहिनि, उन्हनि जी बद इख़लाक़ी में असांजे मुस्लमाननि अपनाया। चीन जे मुल्क में उते बुद्ध धर्म ॿियो टाओ मज़हब आहे, टाओ, उहे बुतनि जा पुजारी। ऐं चीन जे मुल्क जा अक्सर माण्हू जेके आहिनि कम्युनिस्ट आहिनि, ख़ुदा खे न के नबी खे, न के रसूल खे, न अल्लाह जी ज़ात खे। पर उन्हनि जा जेके इख़लाक़ मूं ॾिठा, उन्हनि जो किरदार मूं ॾिठो, किरदार ऐं इख़लाक़ उहो जेको असांजे सोणे मुहम्मद करीम सेखारियो। पुट थोरो ध्यान कजो, नबी जो तरीक़ो जेको इख्तियार कंदो न, रब उन सां भलायूं कंदो। असां वटि रुॻे कलमो आहे, बाक़ी इस्लाम जूं ॻाल्हियूं सभु ॿिया खणी हो जेकी कम्युनिस्ट आहिनि, काफ़िर आहिनि, गैर मुस्लिम आहिनि, पर कूड़ उन्हनि में कोन्हे, ठगी उन में कोन्हे, धोखो उन में कोन्हे, सच ॻाल्हाईंदा। ऐं असां नाले जा मुस्लमान आहियूं, नाले जा असीं मुस्लमान आहियूं, पर किरदार जी। मां हिकिड़ो श्रीलंका जो ऐं हिकिड़ो चाइना जो वाक़ियो तव्हांखे ॿुधायो। तव्हां अंदाज़ो लॻायो त हुननि माण्हुनि जो इख़लाक़ ऐं किरदार छा। मां जो हितो वियुसि त मूंखे माण्हुनि पुछियोसीं, तव्हां वञो था हुते को फ़क़ीर, को मुरीद, को जमायती, को दोस्त, को यार, को वाक़िफ़ का? मूं चयो हा, मुंहिंजो वाक़िफ़ आहे। चयोसीं केरु? मूं चयो अल्लाह, मुंहिंजो रब। जिथे किथे माण्हू ॿिया आहिनि, पर अल्लाह हर जाइ ते मुंहिंजो रब मूंखे सुञाणे थो। निकमो आहियां, नालाइक आहियां, जहिड़ो रब मूंखे सुञाणे थो। अल्लाह जी सुञाण आहे बस। चयोसीं बस 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 अल्लाह जी सुञाण, ख़ल्क़त रब जी आहे। मां जेॾीमहिल कोलंबो जे शहर में पहुतुसि, कोलंबो शहर में मूं सोचियो त हाणे वञा बाबा आदम साईं जिते लथो आहे, उनखे सॾींदा उतां जी ॿोली में सिरे पादे, सिरे पादे, सिरे पादे, हटन, मस्केलिया, ये ॿ वॾा शहर आहिनि, उन्हनि जे विच में उहो पहाड़ी इलाइक़ो आहे जिते बाबो आदम साईं लथो। इहो कोलंबो जे शहर खां तक़रीबन 1.5-200 किलोमीटर परे आहे। मूंखे खपे का सवारी खपे, को सवार खपे, को ड्राइवर खपे जेको मूंखे खणी वञे। मां जीअं निकतुसि पंहिंजी रहाइशगाह, मुंहिंजा ॿार निकतुसि त हिकिड़ो अधड़ोट माण्हू हुजे, मुंहिंजे ख्याल में हुनजी उमिरि 40-42 साल खनि लॻी पई। मूंखे ॾिसी ऐं सॾु कई, बाबा हे वरी कहिड़ो मुंहिंजो पुटु।
बाबा चई जो सॾु कई मां पोइ हिते निहारियो त मूंखे चई गुड मॉर्निंग असां सलाम कंदा आहियूं अस्सलाम वालेकुम वरी गुड मॉर्निंग गुड इवनिंग इहो उन्हनि जो ठीकार आहे भलीकार आहे सो मूं बि उनखे गुड मॉर्निंग चई मूंखे चई तव्हां काॾे वञणु चाहियो मूंखे सिरेफा दी वञणो आहे हीअं करे ऐं चई मूंखे ख़िदमत जो मौक़ो ॾींदो जो तूं केरु आहीं ही मुंहिंजी टैक्सी आहे गाॾी आहे ऐं मां तव्हांखे ॾिठो आहे ऐं मुंहिंजी दिलि चए थी मां तव्हांजी ख़िदमत कयां मूंखे तव्हां ख़िदमत जो मौक़ो ॾींदो जो पैसा घणा वठंदा पैसा बस जेको तव्हां मुनासिब सम्झो मूंखे ॾिजो बाक़ी मूंखे तव्हांजी ख़िदमत करणी मुंहिंजो ठीकु आहे सही उहो ॿुध मत वारो गैर मुस्लिम मूंसां गॾु ॿ ॾींहं मूंसां गॾु रहियो वियासीं मोटियासीं जिते रहियासीं नुअर एलिया जो शहर उते वियासीं पर उन माण्हू जो उथण वेहण उनजा इख़लाक़ मूं ॾिठा त असांजे सुहिणे नबी जेका तालीम ॾिनी आहे न सुहिणनि इख़लाक़नि वारी उन ॿुधू माण्हू में उहे इख़लाक़ मुंहिंजो थेलो पाण खणी जिते मां लहां त हिकिड़ो अचे दरवाज़ो पाण खोले वरी मां चवां निमाज़ पढ़णी आहे कोले फोले मस्जिद जे अॻियां वञी बीहारे मस्जिद आहे हिते निमाज़ मुंहिंजो मूंखे मुस्लमान जे होटल ते मानी खाइणी आहे कोले फोले तलाश करे जिते पाक तय्यब खाधो हुजे उते बीहारे त ही तव्हांजे मक़सद जो खाधो कूड़ न ॻाल्हाई ॾाढी मूंसां गॾु हुयो पर कूड़ न ॻाल्हाई धोखो न ॾिनई ठगी न कई हिकिड़ो गुथो लफ़्ज़ मूं जी ज़बान मां न ॿुधो मुंहिंजो ही सभु इख़लाक़ मुंहिंजे सुहिणे नबी जा सेखारियल आहिनि जेके हिननि मञनि ऐं असां वटि बि कराची में इहे टैक्सी ड्राइवर वेठा आहिनि रुमाल खई वठंदा आहियूं सिंगारे त हमरा बेहोश हिकिड़ो वीचारो दुबई मञा कमाए मोटियो को 5-6 साल जेको बच्चा ॿार घर तड़ छॾे उते वञी दुबई में रहियो कमाए करे जॾहिं 5 रुपया गॾु थिया मोटी आयो कराची एयरपोर्ट ते लथो उते हिकिड़े टैक्सी वारे खे चईं मूंखे बस स्टॉप ते पहुचा हुन सिंह जो खयोसि रस्ते में उनखे रुमाल सिंगाई हमरा पियो उन जा उहे जेकी बि सामान सड़ो हुयो हुन मिस्कीन जी 5 सालनि जी महिनत ऐं कमाई उहा सभु खणी उनखे कंहिं जाइ ते फिटो करे ऐं सामान हुनजी बैग थेलो हुनजी 5 सालनि जी कमाई बच्चा हुनजा इंतज़ार में हूंदा हुनजी ज़ाल हुनजे इंतज़ार में हूंदी को सूखड़ियूं पाखड़ियूं पंहिंजे बच्चनि जे लाइ वठी आयो हीउ असांजो मुस्लमान आहे हू ॿुध धर्म वारो हुयो असांजे दीन असांखे छा सेखारियो असांजे नबी असांखे छा सेखारियो इहो श्रीलंका जो वाक़ियो ॿुधाए वरी चीन जो वाक़ियो थो ॿुधाए चीन मुल्क साईं करीमन फरमायो आहे त उतलुबुल इल्म वलो बिस्सीन इल्म हासिल कयो भली तव्हांखे चीन वञणो पवे चीन ॾिसां त सही त आहे मदीने वारे साईं फरमायो आहे त चीन वञणो पवे त बि वञो इल्म हासिल कयो चीन ॾिसां त आहे पाकिस्तान जहिड़ा 5-6 मुल्क थियनि एॾो वॾो चीन आहे ऐं सॼी दुनिया मां वध में वध आबादी चीन में ऐं ॿोली जेका चीनी आहे चीनी ॿोली सॼी दुनिया में कंहिं बि ॿोली जा ॻाल्हाइण वारा एतिरा न आहिनि जेतिरी चीनी ॿोली जी
मां जेॾीमहिल चीन में वियुसि त ग्वांचू जो शहर आहे, ग्वांचू उते लथुसि। मां चवंदुसि ग्वांचू शरीफ़ छो त उन शहर में मुंहिंजे सुहिणे हबीब जे हिकिड़े असहाबी सॻोरे जी मज़ार। ग्वांचू जे शहर में हज़रत सैयदना अबू वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर जो असहाबी, किथे मदीनो शरीफ, किथे चीन जो शहर ग्वांचू। उतो मदीने मां हलियो आहे तबलीग जे लाइ, चीन खे फैज़ पहुचाइण जे लाइ। मुंहिंजे रसूल जो असहाबी चीन में पहुतो आहे तबलीग कंदे, ऐं उते वफ़ात कई, उनजी मज़ार बि चीन। जीअं हितों को वठी मरखपुरा एॾे वॾे एरिया में बाग बागीचो ठहियल आहे, उन जे विच में चौधारी कोट आहे, उन जे विच में साईं जो कुबो शरीफ़। एॾो वॾो बागीचो आहे, गुल बूटा गुलज़ारियूं, अंदर पाणी जा वखरा, अजीब हिकिड़ो जन्नत जहिड़ो मंज़र ठहियो पियो। उते हज़रत सैयदना अबू वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मज़ार पूरा। ऐं चीन में 2 करोड़ मुस्लमान था रहनि। घणा? 2 करोड़ मुस्लमान चीन में रहनि। ऐं अल्लाह जो शुक्र आहे त चीनी मुस्लमान जेके सभु सुन्नी या रसूल अल्लाह चवण। असहाबी सॻोरे जो फैज़ त हूंदो न साईं। हीअं साईं जी जेका मज़ार आहे कुबो शरीफ़ आहे, उन जे साम्हूं वॾो फाटक आहे, विचों हीअं पाथ ठहियल आहे पत्थर जो। उन जे हेॾों बि बागीचो, हेॾों बि गुलज़ारी, गुलनि जूं क्यारियूं, हेॾों ऐं विच में हलण जो रस्तो आहे। हुन गेट खां दाख़िल थियो, वरी कुबे जे गेट ताईं विच में काफ़ी सॾु खनि पंधु पैदल अचणो पए थो। जेॾीमहिल उहे चीनी माण्हू अचनि पिया न, हुन ॿाहिरें गेट मां दाख़िल पिया थियनि त पहिरें पंधु न पिया हलनि, गोॾनि भर पिया हलनि। छा? गोॾनि भर। पेर त सॼा पेरनि मां उभो थी बीहे न। तव्हां कॾहिं गोॾनि भरे हलिया आहियो? कोन हलिया हूंदा। पंहिंजे मुर्शिद वटि या मदीने शरीफ़ में वञी कंहिंखे गोॾनि भर हलंदे मूं न ॾिठो आहे। हूंदा आशिक़ हूंदा। पर चीनी माण्हू अहिड़ा अदब वारा जेकी गोॾनि भर हली पिया। जेॾीमहिल अंदर मज़ार शरीफ़ में वियुसि, एॾी ख़ुशबू, एतिरी ख़ुशबू हुजे जो ईअं दिमाग़ मुअत्तर थी वियो। साईं जो सलाम कयुमि, दीदार कयुमि, हाज़िरी भरियमि, तव्हां जे लाइ दुआऊं घुरियमि। जेॾीमहिल ॿाहिरि निकितुसि, हिकिड़े माण्हू मूंखे खीर जो प्यालो ॾिनो। मूं सम्झो त हाज़िरी क़बूल पई आहे, खीर जी नेमत आहे। साईं फरमाइनि था दुनिया जे अंदर खाधनि में वॾी नेमत धरती। मूं सम्झो मुंहिंजी हाज़िरी क़बूल थी वई। मूं इहो पंहिंजो पाल वरिती, ॾाण मिलियो। ॾावण न ॾावण उठ खे विझबो, ॾाण। सम्झो था? चीन में इहे इमारतूं ठाहियूं अथनि जो ककरनि सां पियूं घसनि। ककरनि 600 किलोमीटर हलियुसि हिकिड़ी रेलगाॾी में। उहा रेलगाॾी अहिड़ी पई तिखी हले जो 307 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां। जे जहाज़ उॾामंदो आहे न, जहाज़ जी रफ़्तार सां रेल पई हले।
पर न लोडो न झाको चाहे जो कोप हथ में हुजे माण्हू चाहे इत्मीनान सां पीअंदो वञे हले पई उॾा में पई पर इहो एतिरो मुफ़ासिलो ॾिठो त शहर न फुटो ये माड़ियूं ये बंगला इहो 600 किलोमीटरनि ते जेको शहर जो शहर कंढियो पियो आहे कंढियो पियो ये वॾियूं माड़ियूं एतिरी आबादी रोड रस्ता एॾा कुशादा एॾो ये जन्नत जूं ॻाल्हियूं क़ुरान में आयूं आहिनि न चीनियुनि पंहिंजे मुल्क खे बि जन्नत वांगुरु ठाहे छॾियो ईअं सन्हा सुकड़ा कद जा हलकड़ा ऐं सही मुंहिंजा छापो सभिनी जो हिकु जहिड़ो 10 ॼणा हीअं लॻी वञनि वरी ॿिया 10 ईंदा गुज़री विया वरी 500 ॼणा वेठा हुजनि चीनी ख़बर न पवंदी त मर्द कहिड़ा आहिनि मायूं कहिड़ियूं सभु हिकु जहिड़ा पर हिम्मत ऐं हशमत उन्हनि जी अहिड़ी जो हिकिड़ो उते माण्हू पाकिस्तानी मूंखे मिलियो उन चयोसीं मां हिन ॻोठ में आयुसि हिन बीजिंग जे शहर में हिन पाड़े में मां अची रहियुसि त बिल्डिंग जी खोटाई हले पई खॾा खोटनि पिया बुनियाद चई 11 महीननि में उहा बिल्डिंग 25 मंज़िल ऐं मुनो किलोमीटर डिघी आहे मुनो किलोमीटर डिघी 25 मंज़िल मथे 11 महीननि में ठही तैयार थी वई माण्हू रहिया पिया आहिनि हिते इफ़रीत जिन खां बि मथे कम जो चइबो न कम त बस जीअं न मक्खियूं ईअं सभु गॾिजी चंबड़ी वेंदियूं आहिनि ईअं चंबड़ी वेंदा कम सी अहिड़ो हुजे जो काटू 8 ज़ीरो ते बर्फ़ ॼमंदी आहे 0 1 0 1 0 काटू 1 काटू 2 काटू 3 काटू 4 काटू 5 जीअं काटू वधंदो वेंदो तीअं थधि वधंदी वेंदी काटू 8 हुजे एॾी सर्दी जो मां हे ॿ जोराबा पाता बूट मूं ज़िंदगी में कोन पातो वञी बूट पातो ॿ जोराबा वरी हे वास्कोटियूं कंबल किन इहो मथे खे इहे गरम टोपला पायां हीअं हथ ॿाहिरि कढां त मुंहिंजो हथ कम न करे आङिरियूं एॾी थधी साईं इन थधि में साइकिलुनि ते स्कूटरनि ते चढ़ंदा कमकार कंदा माण्हू उन्हनि जे तव्हांखे अर्ज़ कयो त हिकिड़ो उनजो मिसाल मां तव्हांखे ॾियंदुमि इख़लाक़ कूड़ न ॻाल्हाईंदा चीनी माण्हू कंहिंसां धोखो न कंदा हाथ हार न कंदा आसरो न ॾींदा सम्झो था मूंखे हिकिड़े शहर में जा ॿिए शहर में वञिणो हो मूं रेल जी टिकेट इंटरनेट ते टिकेट बुक कराई पोइ उते जी जेका रेल है पूरे टाइम सां हलंदी हिकिड़ो सेकंड अॻिते पोइते न थींदी पूरे टाइम सां ऐं जेको टाइम ॾींदा लिखी ॾींदा तव्हांखे त तव्हांखे ग्वांचू जे शहर में जा मिसाल 5 लॻी 4 मिंटनि ते हलंदी वरी 8 लॻी ऐं 5 मिंटनि ते पहुचंदी फलाणे शहर में उहो 8 लॻी 5 मिंटनि खां अधु मिंट अॻिते पहुचे न थी पूरे टाइम सां निकिरंदी पहुचंदी हाणे मूं नेट ते टिकेट उनजी बुक कराई
जेॾीमहिल उन्हनि जे स्टेशन ते आयुसि स्टेशन एयरपोर्ट वांगुरु एयरपोर्ट में सामान जी चेक कबी माण्हू जो बदन चेक कंदा अॻे को हथियार त न आहे या बारूद त न आहे सॼे माण्हुनि खे चेक कंदा आहिनि एयरपोर्ट ते उते रेलवे स्टेशन ते बि ईअं चेक करे पोइ पिया मां नओं माण्हू वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त ॿियनि मुल्कनि में अंग्रेजी सम्झनि था किथे अरबी सम्झनि था किथे फारसी सम्झनि था किथे उर्दू सम्झनि था पर हे सदोरा अहिड़ा आहिनि जो चीनी ॿोली खां सवाइ ॿी कुझु बि न सम्झनि वरी चीनी ॿोली अहिड़ी जहिड़ी दॿे में सम्झ में न ईंदो जुमे जो खुतबो मूं ॿुधो चीनी इमाम खुतबो पियो ॾे सॼे खुतबे में हिकिड़ो लफ़्ज़ मूं न सम्झो करे बस के असहाबी जो नालो वठे पियो तो वो समझ में अचे अबू हुरैरा सो मां जेॾीमहिल उहे मरहला टपी हिकिड़ी मंज़िल खां वरी ॿी मंज़िल खां टी मंज़िल पुछाईंदो भई हाणे किथां वञिणो आहे टिकेट किथे मिलंदी पंहिंजो रेल किथे मिलंदी जेॾीमहिल रेल वारे उन जात ते गेट ते पहुतुसि त मोबाइल ऑफिसर बीठो उन चयो बाबा ही तव्हांजी आहे टिकेट टिकेट इहा तव्हांजी बुकिंग आहे हाणे तव्हां वरी हेठि लही वञो जेको हेठो टियों टपको हेठि आहे न उन में तव्हां वेंदव उते दफ़्तर अथव उते वेंदव त पोइ उतां तव्हांखे उहे टिकेट कढी ॾींदा उहा टिकेट हूंदी त तव्हां रेल में चढ़ंदव हाणे मुंहिंजे रेल जे छुटण में बाक़ी को 15 या 20 मिंट मां ॾिठो त हेॾियूं लाइनूं लॻियूं पियूं आहिनि उन्हनि मज़ा मूंखे ईंदे पहुचंदे मुनो कलाक हाणे मूं वटि आहिनि 15-20 मिंट मां वञा टिकेट वठां वरी मरला टपी मोटी अचां त मूंखे हाणे मां ईअं परेशान बीठो हुजां तेसीं हिकिड़ो माण्हू आयो 2 टोपला पातल हुजनि वॾा टोपला 2 पातल हुजनि 2 बेगूं हुजनि सो हिननि खे फीफा ॾींदो पियो अचे मां जो बीठो हुजां मूंखे अचे थी त व्हाट इज़ प्रॉब्लम छा मसलो आहे मूं उनखे अंग्रेजी ॻाल्हाए चिट्ठी बाक़ाइदा सुठी तरह सां अंग्रेजी ॻाल्हाए मूं उनखे मुंहिंजी टिकेट जी बुकिंग ॾेखारी मुंहिंजी बुकिंग आहे टिकेट इशू कराइणी आहे उहा किथां वठणी आहे मूंखे ख़बर न आहे चवनि था हेठे तबके में आहे हाणे लाइनूं लॻियूं पियूं आहिनि मां वेंदुसि त मुंहिंजी बाक़ी फ्लाइट में जेका टिकेट जो रेल गाॾी आहे उन में बाक़ी 15 मिंट बचा आहिनि डोंट वरी आई एम विद यू फिक्र न कयो मां तव्हां सां गॾु आहियां मां तव्हांजी ख़िदमत कंदुसि छा कंदो फॉलो मी मुझे पुठियां अचो साईं मूंखे मुंहिंजे पुठियों अचो रोअण लॻो उते जिते लाइन लॻी पई न उन्हनि खे वञी चीनी ॿोली में अलाए छा चई उन मूंखे वठी सभिनी गोॾियूं करे बीहारियो मां सम्झां पियो अंदाज़ो लॻायो इहो त शायदि उन्हनि खे ईअं चई त मुंहिंजो महिमान आहे ऐं हिन जी पंहिंजो रेल जो टाइम थी वियो आहे असां कतार में बीहंदासीं त देरि थींदी तंहिंजे करे मूंखे कतार में बीहण जे बजाए जॻह ॾियो मुंहिंजे महिमान जे लाइ असांखे हिनखे हेठि वठी वञिणो ऐं हुननि एतिरो ख़्यालु कयो जो असांखे कतार में बीहण न ॾिनो चो तव्हां अॻियां वञो लिफ्ट मां हेठि लथासीं जेॾीमहिल हेठि पहुतासीं त उते ॾिघियूं लाइनूं लॻियूं पियूं हुजनि मूं चयो हाणे लाइन में बीहां थो त मुंहिंजे पहुचण में मूंखे घटि में घटि 1 कलाक लॻंदो मूंखे ॾिसी चई त छा थो सम्झी रेल डोंट वरी फिक्र न कर उहे कतार सभु छॾे अॻियूं वञी बीठो उन अॻियूं जेको कतार में अमरा बीठो उनखे चई त मुंहिंजो महिमान
ऐं हिन जी रेल जो टाइम वञे थो तंहिंजे करे महिरबानी करे असांखे टाइम ॾे त असां टिकेट वठूं वरी उन सां अंदर जेको ऑफिसर वेठो उन सां ॻाल्हायूं त हिन जी टिकेट जो टाइम आहे महिरबानी कयो हिन जी टिकेट हिकिड़ो मिंट बि न लॻो ऐं उहो माण्हू ईअं हुनखे चवे हेॾे ड्रोड़े हेॾे भॼे हेॾे भॼे भॼे मां पियो सोचां त मुंहिंजो को मुरीद बि मुंहिंजे लाइ ईअं कॾहिं परेशान न थियो आहे मुंहिंजे लाइ परेशान ॿोली हुननि जी अजीब आहे हाणे कंहिंखे चइबो आहे न महिरबानी महिरबानी चवंदा शइ 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 माना महिरबानी असां चवंदा अस्सलाम वालेकुम हू चवंदा नी हाओ हो बि चवंदो नी हाओ माना सलाम वालेकुम वरी असां चवंदा ख़ुशि हुजो शाल हू चवंदा ई बासी ई बासी कीअं चवंदा आहिनि त मुंहिंजो मूंखे अव्हां सां मोहबत आहे अंग्रेजी में चवंदा आहिनि आई लव यू सिंधी में चवंदा आहिनि मूंखे तव्हां सां प्यार आहे हे वरी चवंदा वो आहे नी काॾे थो वञी असां पुछंदासीं काॾे थो वञी चीनी ॿोली में चवंदा नी याओ चू नाइली खैर सही हिन माण्हू वरी जो मोटियासीं त वरी उहे तलाशी ॾियणी आहे कतार लॻी पई आहे सामान चेक करणो उन्हनि खे वञी चई त मुंहिंजो महिमान आहे हिन जी रेल जो टाइम आहे महिरबानी कयो कतार में हिनखे न जल्दी कयो असांखे ॿार खे चेकिंग ई न कयूं असां पुछूं ई न चओ हलो साईं जेॾी महिल इहो सॼा मरहला तय करे उहा टिकेट वठी मूंखे उन काउंटर ते पहुचाई बाक़ी 2 मिंट मुंहिंजे टिकेट उन में रेल में छुटण में बाक़ी 2 मिंट हुया त मूं सोचियो मूं हुन खां पुछियो त तुंहिंजो नालो मुंहिंजो नालो आहे जॉन हींअर जानी जो थोरो बीह कचहरी करणी आहे कि मुंहिंजे पाण मुंहिंजी रेल छुटण में मिंट बसि मूंखे तव्हांजी ख़िदमत में मूंखे ॾाढो मज़ो आहे मूंखे तव्हांजी ख़िदमत में उनजा लफ़्ज़ मूं वटि लिखियल आहिनि ऐं मूं उनजा पंहिंजो तस्वीर बि कढी आहे ऐं सफ़रनामो चीन जो इंशाअल्लाह अचे पियो उन में उनजी तस्वीर मूं ॾिनी मूं उनखे चयो मां तुंहिंजो इहो एहसान सॼी ज़िंदगी यादि रखंदुसि तुंहिंजी महिरबानी कि न न न न महिरबानी न चओ बसि मुंहिंजो फर्ज़ हुयो तव्हांखे मूं पुछोमांसि मूंखे को भला मूंखे पुछो हाल वाल पुछी ऐं मुंहिंजी मदद कई छाजे करे कि मूं तव्हांखे लिबास ॾिठो तव्हांखे अरबी लिबास पातल मूं सम्झो तव्हां अजनबी आहियो चीन जा माण्हू न आहियो मूं तव्हांखे ॾिठो हुन खां पुछियो मूं सम्झो त हिनखे ॿोली चीनी नथी अचे ऐं हीउ परेशान बीठो आहे मुंहिंजी दिलि चयो त मां तव्हांजी मदद कयां तव्हांजी ख़िदमत कयां ख़ुदा जो कसम मूं सम्झो त ही जेको हिन इख़लाक़ जो मुज़ाहिरो कयो आहे इहो इख़लाक़ मुंहिंजे सुहिणे नबी जंहिंखे हिननि माण्हुनि अपनायो आहे असांजे मुस्लमाननि असां वटि को मुसाफ़िर अचे को मिसाल अंग्रेज़ अचे कंहिं ॿिए लिबास वारो को वाचूं पटे ॾिसंदो को पुछंदो को रस्तो पुछंदो ऐं बाबा हिकिड़ो सॾु कंदो वञे रस्तो सोलो न ॾिसींदा असांजे माण्हू जो हाल ॾिसो साईं फरमाइनि था कि अंधे खे रस्तो वठी हीअं हथ मां वठी रुगे 40 विकूं हलो तव्हांजा 40 कबीरा गुनाह बि बख़्शे के अंधे खे वठी उनजी मंज़िल ताईं पहुचायो जिते वञणु चाहे थो उते पहुचायो तव्हांजी सॼी ज़िंदगी जा गुनाह बि बख़्शे छॾींदो के भुलियल माण्हू खे रस्तो ॾेखारियो इहो बि इबादत आहे
जन्नत असांजे लाइ, सवाब असांजे लाइ। ला ख़लाक़ लहुम फिल आख़िरत, काफ़रनि जे नेकियुनि जो उन्हनि खे दुनिया में सिलो मिलंदो, आख़िरत में अॼु में उन्हनि खे न मिलंदो। दुनिया में उन्हनि खे जेको सिलो मिलियो जन्नत असांजे लाइ आहे। पर इने जे बावजूद हू काफ़िर थी करे बि उन्हनि जो इख़लाक़ केॾो सुठो आहे। असां मुस्लमान थी करे, जन्नत जा उम्मीदवार थी करे असांजे इख़लाक़ अॼु मूंसां अहद कयो, अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह इख़लाक़ सुठा रखबा, किरदार सुठो रखबो, पंहिंजनि सां, परावनि सां, दोस्तनि सां, दुश्मननि सां। तब्दीली इमरान खान वारी न, तब्दीली तो माण्हुनि जूं ॾोरियूं टंगाए छॾींदो। इहा तब्दीली असांखे न खपे। तब्दीली मदीने वारे साईं जे ग़ुलामी वारी, शैतानी रस्तो तब्दील करे मुहम्मदी रस्तो वठो। कबूला ख़ासि करे मां अमिड़ियुनि भेनरुनि खे बि चवां थो, वात में मुंहुं विझो। इहो जेको छेड़े वारो वात अथव न, बंदि कयो ज़बान। इहो कंहिंजी दिलि आज़ारी करणु, कंहिंसां घटवधि ॻाल्हाइणु, कंहिंखे ईज़ाइणु, पंहिंजे ज़बान सां कंहिंखे ॾंभिणु, कंहिंजी दिलि खे रंजाइणु, इहो मुस्लमाननि जो तरीक़ो न आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चीन में बीजिंग जे शहर में उते हिकिड़ी मस्जिद हुई, न्यू जिया मस्जिद, पुराने दौर जी मस्जिद ठहियल हुई। ऐं उन मस्जिद जे इहाते में हज़रत इमाम बुखारी जे ॿिनि शागिर्दनि जी मज़ार